सेठे ए लगे पियो त अज भी नूरिया कना मिली पियो अचे। अरे न छोरा न, अज आउं चनेसर सां मिलण वियो हुअसि। ए सेठे ए हुन मुए गुर्ग वटे ए कुजाड़े लावे। इन छोरे सारंग जी दाह खणी वियो हुअसि, पर निभागो बंगले ते हुयो ई की न। अजायो पंधु कयमि। ए सेठे ए चनेसर खान सारंग सी कुजाड़ो कंदो? अरे वो राज जो चङो माण्हू है, अने सारंग के मन मानी करणो की न ॾींदो। ए नमोआ न ए ये मकर ए चनेसर खान जो पासो वठण खां ए चङो अथई त सारंग जो पासो जल। ए ओ माण्हू चङो आहे, ए तो जो पटको बची पवंदो। ए सरा यो सारंग मोसी की न ठहंदो, हुन सां अॻ में मोहजी मुहमारी थी हुई। ए बस बस ए सेठे ए मोह गाल जो गाटो झोरे छडियो। ए पटेल खे चओ ए पटेल सारंग लाए ए तप आहे तप। हाँ सुरा, ये गाल भी मुख दिल सा लगे पई। ए सेठे ए ई कम जल्दी कर, ए जे न ए त छवाल वारी रस्सी ए तो जो गाटो झोरे छडींदई। सुरा यो मो पटेल यार किथों हुंदो? ए सेठे ए इते ही ए तिन्ना केड़ी खबर मिन्ना खबर चाहतो हुंदो ए बियो किथे हुंदो? आओ सुरा सचो ही यार ही वनी पटेल के हथ करे अच। ए सेठे ए जे तू थको आए ए त आ थो वना पटेल कना। अरे अला जे हो पटेल तो के समत दे क न दे पो। ए सेठे ए पटेल मो जो जिगरी संगती है, ये निभागन जी कतार मंज ए 80 बई सब खां अग में हुंदा होयासे। ए बेरी गुड़ा जिए वणे तिए कर, पर बेली ने सारंग के माठ करा, न ताऊ ए बिरड़ किथा भरींदुस छोरा। ए सेठे ए रख मोला ते ए सारंग जो पण ना ठही वेंदो। ए आऊं हियार ही वनी पटेल जो पासो तो गिना। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।